यो करियर भला इहो अथई कोके चुआणी जी बुनियाद अथई रीजे तो कारा नांग रीजे मोहब्बत वाली मुरली गोह जे अॻियां ना वजा वजा वासिंग अॻियां सुर ॿुधी सिर ॾे। जी नाज़रीन, सिंध जे असलोकन रहवासी जोगियन जे फ़न जी पंहिंजी दुनिया आहे ऐं जोगियन जी पंहिंजे फ़न जी दुनिया ख़ासि तौर ते मूसीक़ी जी दुनिया में जोगियन जो फ़न निरालो ऐं मुनफ़रद शुमार कयो वञे थो। गेड़ू वेस पहिरण, नांग पालण, मुरली ते नांग रीझाइण, गेड़ू वेस पाए, कंठा पाए, शहरनि ॻोठनि वस्तियुनि में मंडलियूं मचाइण जोगियन जी सुञाणप आहे। ही अॼोकी महफ़िल नौजवान हीरो जोगी ऐं संदसि उस्ताद वलू जोगी जे नाम कयूं था ऐं अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हिन बदिलियल जदीद ज़माने, हिन जदीद दौर, टेक्नोलॉजी जे हिन जदीद दौर में अॼु उन्हनि जे फ़न जी छा अहमियत आहे ऐं उन्हनि जो गुज़र सफ़र जो ही फ़न ज़रियो बि आहे। इन महांगाई जे उरूज वारे तूफ़ान वारे दौर में हुननि जो गुज़र सफ़र कीअं थी रहियो आहे ऐं उन्हनि जे उन फ़न जी दुनिया कीअं आबाद आहे। अचो त हीरो जोगी ऐं उस्ताद वलू जोगी सां ॻाल्हि ॿोल करियूं। हिन फ़न सां तव्हांजो कीअं निभा रहियो आहे, केरु उस्ताद आहे, किथां सिखिया आहियो, केतिरे अरसे खां वॼायो था? साईं, हीअ मुरली त असांजी अकादमी पुराणो हिकिड़ो रीत रस्म, असांजो अकादमी पुराणो सुर आहे। इहा मुरली हूंदी आहे जोगियुनि खां अलावा ॿिए कंहिं वटि बि न हूंदी आहे। मूं वधीक सिखिया वरिती उस्ताद वलू जोगी खां ऐं मूंखे काफ़ी टाइम थी चुको आहे। हीअ 2008 खां वठी आउं पंहिंजो कंटिन्यूज़ आहियां हिन मुरली ते। हूअं त काफ़ी टाइम थी चुको आहे पर 2008 खां वठी मुंहिंजो हिन मुरली ते वधीक दब्ज़ा आहे ऐं पंहिंजी मुरली जे ज़रिए आउं पंहिंजी रोटी बि कंदो आहियां। केतिरो औलाद अथसि? साईं 6 औलाद, 4 छोकिरा, 2 नियाणियूं। उन्हनि खे पढ़ायो अथव? साईं, उन्हनि खे बिल्कुलु पेट ते पथर ॿधी उन्हनि खे तइलीम याफ़्ता जे हिसाब सां उन्हनि खे पढ़ायूं पिया। नियाणियूं बि पढ़नि पियूं त छोकिरा पढ़नि पिया ऐं माशाल्लाह असांजे जेके पाड़ेसरा रिवासी आहिनि उन्हनि खे बि इहो ई मुंहिंजो अर्ज़ु आहे त उहे वीचारा पंहिंजे बचनि खे पढ़ाइनि पिया। महांगाई जे दौर में सख़्तु महांगाई जो तूफ़ान आहे, कीअं गुज़र सफ़र थिए थो, हिन फ़न जी अहमियत आहे, माण्हू ॿुधनि था, मोट ॾियनि था या न गुज़र सफ़र मुश्किल बणिजी वियो आहे? साईं, वधीक छा ॻाल्हि ॿुधाइजे त शाम आहे त सुबुह न आहे, सुबुह आहे त शाम न आहे। असांजो पुराणो कल्चर आहे पर हिननि खे अॻिते आणण लाइ ऐं केरु असांखे ॿुधण लाइ फ़िलहालु को तयारु बि न आहे। असां ग़रीबनि जी केरु थो ॿुधे, पंहिंजे बचनि जे गुज़र में ई क़ाबू लॻा पिया आहियूं त शाम जो अलाह करे को इहो किलो सेर अटो मिले त असां पंहिंजे बचनि खे खाराई ऐं सुख जी का निढ वठूं। पोइ ही किर्त छॾे ॿियो धंधो धाड़ी नथा करियो? साईं, इहा किर्त असां छॾे ॾींदासीं त इहा जोगियुनि जी असांजी सखाफ़त, हीअ मुरली असांजी ख़तमु थी वेंदी। पोइ असां इहा मुरली जो केरु ई धणी न साईं हूंदो। तंहिंजे करे असां पंहिंजो बुखियो सुखियो वक़्तु कढी ऐं पंहिंजी मुरली खे उजागर कयूं पिया। ऐं असां मुरली खे बिल्कुलु छॾींदासीं कोन। इहा असांजी अकादमी पुराणो सुर आहे मुरली। त ओड़े हवाले सां असां इहा कल्चर जे हिसाब सां ऐं असांजी सखाफ़त इहा पुराणी शइ आहे, इनखे असां कोन छॾी सघंदासीं। पोइ सिंध सकाफ़त खाते जे तरफ़ां, हुकूमत जे तरफ़ां का मदद कई वञे थी अव्हांजी? साईं, फ़िलहालु त अञा ताईं त कंहिं बि कोन कई आहे ऐं सखाफ़त कल्चर डिपार्टमेंट जा मूं प्रोग्राम बि कया आहिनि, पोर्ट ग्रैंड कराची, PTV चैनल उते प्रोग्राम पिया, पर असां त अञा ताईं असां ग़रीबनि जी कंहिं हिमायत या असां कंहिं ग़रीबनि जी मदद अञा कोन कई बाबा
दी हो थई कड़े में नांगे जो कड़ो लगी हो भला जो ॾिस लीके में वेठी आहे मरी वेंदो पर निकिरंदो न बिल्कुलु तव्हांखे कड़े इहो लिको के इहो नज़र सलाम अचे आहे पियो। इहो गोगे चवाण जो लिको आहे अमचूर से तव्हांखे कढी ॾेखारियो। मरी वेंदो सुख थी वेंदो भॼंदो न लीको छॾी ॿाहिरि न वेंदो कलाम के सलाम आहे। साईं हाणे को बि ॿियो बि माण्हू हिन नाम खे बिल्कुलु झली सघे। असीं 28 महीननि जो कड़ो आहे हिनखे मुर्शिदनि जो जोई आहे। तव्हांजे जोगियुनि जा ई मैदाननि ते घर झूपड़ियूं अॼियल आहिनि किथे को ॿी दुनिया बाक़ी ॿियनि हंधनि तां माण्हू ॻोठनि मां मुख़्तलिफ़ शहरनि मां अची शहरनि जे आस पास में कब्ज़ा करे रहिया पिया आहिनि। तव्हांजा कंहिं क़िस्म जा प्लाट इन क़िस्म जूं कॉलोनियूं ठही न सघियूं आहिनि उनजो छा सबबु आहे? बाबा साईं तमामु बहितरीनु ॻाल्हि कई किबला साहिबु वॾा वड़ जेको असां ग़रीबनि खे वॾो दाद ॾिनो इन ॻाल्हि ते। मुंहिंजो अर्ज़ु आहे त भुट्टो साहिबु पाण हयाती हो असां जोगियुनि खे त अब्दुल शाह लतीफ़ रहमतुल्लाह अलैह बिल्कुलु चयो त जोगियुनि जो मड़ न मक़ाम पर असां हाणे हीअं त कोन था चवणु चाहिनि असांजो हींअर मक़ाम बि थिए असांजो घर बि थिए असांखे तड़ बि थिए त भुट्टे साहिब जी वॾी महिरबानियूं असांखे रुलंदड़ क़ौम खे पंहिंजी जोगी कॉलोनी उमरकोट में उहो अञा ताईं ज़िंदा आहे ऐं हुनजे कॉलोनी जे मथां जोगी बिल्कुलु अञा ताईं वेठा आहिनि ऐं राणा हमीर सिंह साहिबु उनजी वॾी महिरबानी जो जोगियुनि खे ॾाढी उनजी मदद कंदो आहे उनजा ॾुख सुख हर वेले हर टाइम उन उमरकोट जोगी कॉलोनी में ते उन्हनि जी ॿुधंदो आहे। त मिठी ज़िलो थरपारकर में अञा ताईं असांखे वेहण लाइ किथे पड बि कोन्हे बाबा साईं ऐं असां अहले अदारनि वॾे ऑफिसरनि खे असांजो अर्ज़ु हथ ॿधी था चऊं त असांखे महिरबानी करे असांजा बचा पढ़नि पिया असां केॾांहुं वेंदासीं इहो फुटबॉल ते असां रही असां पंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾी आहे। त असांजो अर्ज़ु आहे त बिलाल भुट्टे साहिब खे ज़रदारी साहिब खे डॉक्टर महेश शाह मलाणी साहिब खे असांजो हथ ॿधी अर्ज़ु आहे त महिरबानी करे असांखे मिठी में जोगी कॉलोनी मंज़ूरु कराई ॾी वञे त असां वेही करे पंहिंजी ज़िंदगी जो को सुख हुजो साह वठी सघूं इहो असांजो अर्ज़ु आहे ग़रीबाणो। केतिरा जोगियुनि जा घर आहिनि केतिरा ॻोठ आहिनि कहिड़नि शहरनि में आबाद आहिनि किथे किथे रहनि था? बाबा साईं नाला त वठंदसि त कछेड़ो बि न आहे उमरकोट त उहे जोगियुनि जो मेन गढ़ आहे मीरपुर ख़ासि आहे टंडोलायार आहे ऐं हैदराबाद आहे साईं खे चवां कराची में बि वेठा आहिनि असांजा दरावड़कुम ऐं पंहिंजो डिगड़ी जुडो नवकोट किलो जे आस पास में ऐं त वञी त सांगड़ खां परियां वञी टिपनि था पर उन्हनि जो मुस्तक़बिल वेहण हिकु जॻह न आहे कंहिं अहिड़ी जॻह ते जोगी वेठा आहिनि पंहिंजी ज़िंदगी जी बसर करे रहिया आहिनि छाकाणि त उनखे वेहण लाइ को जॻह मिली ई कोन थी हुकूमत को एतिरो तवज़ा ग़रीबनि ते ॾिए कोन थी इहो जोगी कबीलो कोई पुराणो तारीख़ी कबीलो आहे पर असां ग़रीबनि खे साईं अञा ताईं का अहिड़ो अरूज न मिलियो। केतिरा अंदाज़नि घर थींदा सिंध में जोगियुनि जा ख़ानदान? साईं गिणंदासीं त अंदाज़नि मुंहिंजो त अंदाज़ इहे त लाखुनि खां मथे आहिनि बाबा साईं लखुनि खां मथे आहिनि पर अञा ताईं वेहण लाइ किथे बि पनाह न मिली आहे। भिटाई साहब चयो त जोगी न मिट कंहिंजा या भिटाई साहब शाइरी में चयो त जोगीअ ते जड़ा निसोरो ई नींहं जो उहो जोगियुनि ते जेको हीउ निसोरो ई नींहं जो जड़ाव आहे उहा जेका रीत आहे उहो अञा ताईं ईअं जो ईअं बरक़रार आहे या हिन जदीद दौर में जोगियुनि जे लाइफ स्टाइल में ज़िंदगी में रहणी कहणी में को फ़र्क़ु अची वियो आहे? पहिरीं त बिल्कुलु ईअं ई रहंदा हुआ ईअं ई कंदा हुआ पर हाणे अलाह जी महिरबानी सां इहो दौरु असां ॾिसी करे पंहिंजो तइलीम ते तमामु असां जोगियुनि जो शौक़ु निकितो आहे ऐं नंढड़नि खे पढ़ाइनि पिया तमामु पंहिंजो बुख जे कीअं बि करे पंहिंजे बचनि खे पढ़ाइनि पिया लाज़मी कोन त आऊं हिकिड़ो हीरो जोगी मिठी में पंहिंजा बचा पढ़ाइनि पियो न किथे बि कुंड कुड़च में जिते बि जोगी वेठा आहिनि उहे पंहिंजे बचनि खे बिल्कुलु पढ़ाइनि पिया पर उन्हनि जे वेहण लाइ किथे पनाह न आहे बाबा साईं। बाक़ी असांखे ॾाढो शौक़ु आहे हाणे उहा रीत रस्म कोन रही आहे उहा दौरु कोन रहियो जेको असां पंहिंजो वेही करे किथे आर्ज़ी वक़्तु गुज़ारियूं। शादी गमी में
जोगियन जी में को फ़र्क़ु अची सघियो आहे जो या पुराणियूं साॻियूं अञा ताईं रीतूं रस्मूं बरक़रार आहिनि? साईं शादी में या मरण पढ़ने में असांजो उहा ई अञा क़ादिमी पुराणी रीत रस्मूं आहिनि ऐं असां उन रीत रस्म जे ज़रिए बिल्कुलु हलूं पिया। बाक़ी हींअर असांजो वक़्तु इहो तब्दील थियो आहे त असां दुनियादारी खे ॾिठीसीं सां इहे सभु तइलीम जे सहूर सां अॻिते निकिता आहिनि त असां बि पंहिंजे बचनि खे पढ़ायूं, मन अलाह करे को असांजो बच्चो सुधरी पए त ओड़े हवाले सां असांखे। बाक़ी उहा असांजी पुराणी रीत रस्म त अञा ताईं बाबा साईं ज़िंदा आहे। मिठी में केतिरा घर जोगियन जा ही फुटपाथनि ते ऑफिसनि जे भरिसां मुख़्तलिफ़ हंधनि ते इहे रहाइश पज़ीर आहिनि? बाबा साईं मिठी में मारवी ग्राउंड में आऊं थो रहां, हेॾां पंहिंजो कॉलेज ॾांहुं बि रहनि पिया ऐं मारवी पंप ॾांहुं हेॾां बि रहनि पिया ऐं सलामकोट साइड बि उते बि रहनि पिया, पर नंगर तोणी बि हिते फुटपाथ ते रही पंहिंजो वक़्तु गुज़र करी रहिया आहिनि, पर उते पंहिंजो उन्हनि खे कोई पनाह न आहे बाबा। सिंधी कलाम आहे, सिंधड़ी ते सिर केरु ॾींदो? ॾींदो केरु माया, सहंदो केरु माया। फ़न जी जेका दुनिया आहे उन में छा सम्झो था त गुज़र सफ़र हाणे जोगियन जो मुमकिन न आहे रहियो हिन महांगाई जे दौर में? बाबा बिल्कुलु एॾो महांगारत थी वई आहे, ईमानदारी छा हक़ीक़त दुनिया त चवंदा भली कूड़ करे पंहिंजो ज़ुबान जेके सफ़ाई कंदा आहिनि, पर असां हक़ीक़त चऊं था त असांजे घर में असां 8 भाती आहियूं। हींअर तव्हां अटे जी बरणी तव्हां ॾिसी सघो था असां वटि केतिरो अटो पियो, शाम जो अलाह साईं असांखे कीअं वक़्तु गुज़ारींदो। त एतिरी महांगारत आहे, पोइ बि पंहिंजो छा करियूं, बसि वक़्त खे सलाम आहे, पंहिंजे बचनि खे पढ़ायूं पिया इन हवाले जे हिसाब सां। जोगियन में सिर्फ़ मर्द मुरली वॼाइनि, जोगियन में फ़न जो मुज़ाहिरो मर्द कनि, या हिन वक़्तु औरतूं बि शहरनि में वञनि थियूं पंहिंजे किर्त सां पिनण जे लाइ या धंधे जे ख़ातिर कोशिशि कनि थियूं? बाबा साईं बिल्कुलु अॻे त असांजी लेडीज़ जोगी क़बीले जी किथे बि पिनण लाइ कोन वेंदियूं हुयूं, पर हाणे पंहिंजो ॻोठनि में वेंदियूं आहिनि, सेहरा ॻाए, किथे शादी हूंदी आहे, किथे कंहिंजो औलाद थींदो उन्हनि जा सेहरा वग़ैरह ॻाए अटे जी लप 5 कणी उन्हनि खे ॾेई छॾंदा आहिनि, उहे ख़ुशि थी दुआऊं करे वरी अॻिते हली वेंदियूं आहिनि। कहिड़ियूं धुनूं वॼायो, केतिरी उमिरि मंझि सिख्या हासिलु कई, तव्हांजे घराणे में ॿियो केरु हिन फ़न सां वाबस्ता रहियो आहे? बाबा साईं असांजे त क़बीलो ई जोगियुनि जो मुरली सां तावन आहे ऐं मुंहिंजा भाउ वारा मुंहिंजा माइट जेके बि ऐं उस्ताद वलू साहब बि आहे उहो त तमामु सीनियर आहे, पर हिन मुरली जे वाबस्ता बिल्कुलु असां तावन में आहियूं मुरली में, ऐं अल्लाह जी महिरबानी सां असांखे ॾाढो शौक़ु लॻो पियो आहे ऐं उस्तादनि खे बि इहो अर्ज़ु था कयूं त असां ग़रीबनि खे इहो मुरली जे ज़रिए सिंध सखावत कल्चर डिपार्टमेंट वारनि खे असांजो अर्ज़ु आहे त महिरबानी करे असांखे वज़ीफ़ो ॾिनो वञे त असां पंहिंजे बचनि जे हिसाब सां को मानी कराए उन्हनि खे का सुख जो साहु माणिजे। कहिड़ियूं धुनूं वॼाए सघो था? साईं धुन त हाणे थर में त सिंधी लोक धुन बि हूंदी आहे, थर जूं मारवाड़ी धुनूं बि हूंदियूं आहिनि ऐं पूरी पाकिस्तान जे 4 सूबनि जूं पस्तू में सभु ॿुधंदा त पस्तू जी रिकॉर्ड में
उहे बि मुरली असां उनखे ॿुधाईंदासीं। पंजाब में पंजाबी ॿोली जो उन जो ॿुधाए चवंदा आहिनि। बलोची में बलोची जी ज़बान में बिल्कुलु उन गानो पेश करे ॾींदासीं। सिंधी जे हिसाब सां सिंध जो गानो पेश करे ॾींदासीं। ऐं थर जे हवाले सां मारवाड़ी लोक धुनूं हूंदियूं आहिनि उहे बि ॿुधाए। पर कंहिं बि पाकिस्तान जे कहिड़े बि कुंड कुड़च में उहा मुरली जो जहिड़ो चवंदो उहो फ़न असां उनखे ॿुधाइण लाइ तयारु आहियूं। फ़तेह अली जो कलाम आहे तव्हांखे ॿुधायूं था। भर दे झोली मेरी जा मोहम्मद न ख़ाली। नांग पाण झलियो पाण पालियो ऐं केतिरो अरसो कीअं उनखे रखंदा आहियो? साईं नांग त हाणे को वॾो नांग हूंदो आहे उनखे साल खनि बि रखिजी वञे थो। जेके नंढा नांग आहिनि उनखे 5 महीना 6 महीना 3 महीना 2.5 महीना 1.25 महीनो 15 ॾींहं ताईं बि नांग जो उहिदो हूंदो आहे। त ओड़े हवाले सां जहिड़ो नांग हूंदो आहे ओड़ो उनखे उहिदो ॾेई उन जी पंहिंजो रोज़ी रोटी कंदा आहियूं। नांग खे छा कहिड़ी खाद खुराक खाराईंदा आहियो? साईं नांग हूअं ॿाराड़ी में त जीत जानवर खाईंदो पीअंदो घुमंदो आहे। पर असां वटि ईंदो आहे तेॾीमहिल उनखे खीर बि पीआरींदा आहियूं ऐं बेदो बि उनखे खाराईंदा आहियूं। ओड़े हवाले सां वधीक उनखे खीर पीआरींदा आहियूं। ऐं हुन सां वचन वाइदो कंदा आहियो ऐं उन बाद ओतिरनि ॾींहंनि खां पोइ छॾे ॾींदा आहियो? साईं बिल्कुलु उनखे वचन जे हिसाब सां उनखे पकड़ींदा आहियूं। उन खां पोइ हिकिड़ो ॾींहुं बि मथे गुज़री वियो त असां अहिड़ा कंहिं माना भुल जे सहारे असांजा जोगी मरी चुका आहिनि। पर उनखे टाइम वक़्त खां पोइ उनखे आज़ादु हिकिड़ो ॾींहुं अॻु में कयो वेंदो आहे बाबा साईं। जेके वाइदे वचन खे निभाइनि नथा उन्हनि खे नांग उहो पालियल नांग बि ॾंगे विझंदो आहे? साईं जेके वाइदे वचन में कोन था अचनि उहे नांग कॾहिं बि उहो बख़्श कोन था करे सघनि। सवाइ कारे नांग खां अलावा ॿियो नांग लुंडी आहे उहो त उहो बेपीरी उहो बि घस ते वेंदी उनखे माण्हू पादनि सां कुटे मारे छॾींदा आहिनि। बाक़ी कारो नांग आहे उहो पंहिंजे कवल में हमेशह हूंदो आहे। वासिंग कारो नांग जंहिंखे चइबो आहे उहो अञा ताईं कलाधारी नांग जंहिंखे चइबो आहे उहो अञा ताईं मौजूदु आहे सिंध में मिले थो वसदनि वाणनि में जंगल में? साईं बिल्कुलु जो कलाधारी नांग आहे जंहिंमें कला हुई पार्स मण हुई उहा जीअं भैरो गारोड़ी असांजो कादिमी हिकिड़ो पुराणो जोगी आहे भैरो गारोड़ी तव्हां नालो ॿुधियो हूंदो। उहो नांग जीअं वियो आहे समुंड में उहा वापसी कोन निकितो। बाक़ी कारीहर नांग आहिनि उहो थर में बि मौजूदु आहिनि वधीक थर में आहिनि। सिंध में मुस्तक़बल हुनजो न आहे बाक़ी थर में ज़्यादा आहे। ॿियूं कहिड़े क़िस्म जूं नांग बलाऊं जेके आहिनि अॻे हिकिड़े ज़माने में हुयूं हाणे जेके आहिनि सो उहो ख़तमु थी वियूं आहिनि घटिजी वियूं आहिनि का उनजी ॼाण अथव तव्हांखे? बाबा साईं उहे बिल्कुलु बलाऊं घटिजी वियूं आहिनि। अलाए ख़ुदा जो छा अची रहम पियो आहे या को अहिड़ो ॾमर पइजी पियो आहे त असांखे अहिड़ियूं के बलाऊं हूंदियूं आहिनि उन में को ज़हरीली असां दवाऊं बि ठाहींदा हुआसीं ऐं पंहिंजे को फ़न जे हिसाब सां उहा बलाऊं कमु ईंदियूं हुयूं।
पर हाणे उहो भला बि असां कोन था ॾिसूं। नांग बि कारो नांग किथे किथे असांखे मिले थो, ॾाढो मुश्किल सां साईं। ॻायूं था एक तेरा प्यार मैनू मिलिया, मैं दुनिया से क्या लेना। गोगे पीर जी जोगी नांग खे वास्तो बि विझंदा आहिनि ऐं गोगे पीर जी पूजा बि कंदा आहिनि। छा पस मंज़र आहे गोगे पीर जो? साईं गोगो पीर उहा शइ हुई, अहिड़ी हस्ती हुई जो नांगनि जी माना पाण चवंदा आहियूं खटि, उन खटि ठाहे करे नांगनि खे बलाउनि सां हिक ॿिए सां अहिड़े हिसाब सां उनखे लॻाए करे उहो नांग जी खटि ठाहे उनजे मथां सुम्हंदो हो। गोगो पीर साईं रवाजी माया किथे आहे? उहा त असां उनजी अञा ताईं उनजी अगरबत्ती कंदा आहियूं, असां उनजो नालो बिल्कुलु अञा ताईं ज़िंदा आहे। गोगो पीर साईं अनमोल शइ आहे बाबा। गोगो पीर खे नांगनि जो बादशाह करे कोठियो वञे थो। बाबा साईं बिल्कुलु बादशाह आहे, उहो त नांगनि जो सरबला आहे ऐं बिल्कुलु उनखे बादशाही पिया उन कवल में बिल्कुलु नांग अञा ताईं अचनि पिया। जोगी ॿियो कंहिंजी इबादत कंदा आहियो? गोगे पीर जी करियो, कलाधारी नांगनि जी करियो, उन खां सवाइ ॿियो कंहिंजी पूजा कंदा आहियो? हा बाबा साईं बिल्कुलु असांजा देव बि आहिनि, असांजा बिल्कुलु असांजे ज़ाती असांजा देव हूंदा आहिनि ऐं हनुमान जती आहे, शिव आहे, भोलेनाथ भंडारी आहे। बिल्कुलु असां इहे देवता आहिनि ऐं मंदरनि ते वेंदा आहियूं ऐं उन्हनि जी बिल्कुलु आश्रम जे लाइ दुआ कंदा आहियूं। अब्दा परियुनि ॻायो आहे, उस्तादनि वॾनि वॾनि ॻायो आहे, मोहम्मद जुमन बि ॻायो आहे। सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार पर, सिंधी माण्हू लखनि में पधर। केतिरे अरसे खां ही मुरली वॼायो था ऐं हिन फन खे ॾिनी अथव उमिरि फन जो लिहाज़ सां वधीक 3 साल उस्ताद अंब खां गॾु रहिया आहियूं, उन खां सिखिया वरिती आहे। बाक़ी इन खां तालुक़ु रखणु माना 20 साल खां मुरली जो तालुक़ु आहे असां खां। सिखण जो वॾो शौक़ु हो, माना शौक़ु रखी करे उस्तादनि वटि विया आहियूं, उते वेही करे उते सिखिया आहियूं। हर सुर सिखिया आहियूं, हर गीत सिखिया आहियूं, हर क्लासिकल सिखिया आहियूं, मौसीक़ी हर कंदा आहियूं। पुराणो गीत आहे साईं जी, तव्हांखे ॿुधायूं था, मोर सोर टिले राणा।
बदिलियल ज़माने में महांगाई जे दौर में हिन फ़न सां निभाउ करणु सवलो रहियो आहे, आसान रहियो आहे या ॾुखियो बणिजी वियो आहे? बसि साईं, फ़न जो अॼुकल्ह क़दुरु न आहे। वॼायूं था, हेॾा वॼायूं था, हेॾा वॼायूं था, पर क़दुरु न आहे। पर मिड़े पोइ बि अलाह हथ न कढिया आहिनि असांखां। अलाह ॾिए पियो हर बयाने सां बचनि जे भाग जो चूंड। बसि मिड़े गुज़ारो कंदा आहियूं। ॻोठनि में वञी कंहिंखे मुरलियूं ॿुधाई, कंहिंखे नांग ॾेखारी, ईअं माना मुतमल गुज़ारो असांजो थींदो आहे। माई भागी जो ॿुधायूं था तव्हांखे, खड़ी नींब के नीचे हूँ तो हेकली जातूड़ा पटावड़ा माने चानी मानी देख ले। जोगियनि जो ही जेको फ़न आहे, ही जेका किर्त आहे, हिन बदिलियल ज़माने में उहो घटि न आहे थियो? घटि त ज़रूरु साईं थींदो न। हाणे त हाणे एतिरो महांगाई जो दौरु आहे, मस पूरी करियूं पिया। हाणे त 150 रुपियो अटो आहे, 1000 रुपियो खणी वञे माण्हू त 100 रुपिया। हिन दौर में मस पूरी करियूं था, बसि अलाह पूरी करे थो। ॿियो कमु घणो आहे। पोइ हाणे जोगी ॿियो धंधो धाड़ी, ॿियूं मज़दूरियूं वग़ैरह पेट पालण जे लाइ कनि था या अञा ताईं इहा साॻी किर्त आहे? बसि कुझु साईं हाणे कुझु निकिरी विया आहिनि बुख जे बहाने सां। कोई मज़दूरी में लॻी विया आहिनि, को माना ॿिए धंधे में लॻी विया आहिनि, कुझु माना लॻी विया। पर की साईं लतीफ़ चयो आहे न कि जोगिन संदी ज़ात के वेस न वॾाई, जजी धूड़ लिंगनि में वियो छितनि में छाई, वात सां वाई गुर सां वञी गॾिया कापड़ी। असां आहियूं कापड़ी गिरनारी जोगी। बाक़ी असांजो जेका इहो फ़क़ीराणी घर आहे, इन घर सां अञा हथु कढियो न सघंदासीं। माना केतिरी ज़मान, केतिरी बि अॻिते बि फ़क़ीरी हलंदी। कहिड़ो फ़न हिन वक़्तु केटीएन जे नाज़रीन खे पेश कंदो? हिन वक़्तु साईं, जंहिं वक़्त में जोगी जाॻिया, भू सजे जा भाॻिया, दमादम मस्त कलंदा। वाह वाह वाह। हिन माहौलियाती तब्दीलियुनि जे ज़माने में नांग बलाऊं घटिजी वियूं आहिनि। कहिड़ा क़िस्म अॻे मौजूदु हुआ, कहिड़ा तव्हां पालींदा रहिया आहियो ऐं कहिड़ा नांग बलाऊं हिन वक़्तु ख़तमु थी विया आहिनि? साईं हाणे जीअं दौरु बदिलजी अचे थो,
ईअं नांग भला बि बदिलजी विया आहिनि। बाक़ी ज़हरीला आहिनि। हाणे जीअं दौरु महांगाई जो अचे थो ईअं नांग बि एॾा ज़हर तेज़ कया आहिनि, जंहिंखे हणंदा आहिनि उहो माना कल्टी कंदा आहिनि। त नांग भला खण खपर डूमी सूमी कारो कबरो वाचर तिलियर कारियर कई अञा क़िस्म अॻिते आहे नांग भलानि जा। हिकिड़ो थर में उहा भला बि आहे जेका माण्हू सुतल माण्हू खे माना ज़हर हारी वेंदी आहे, उनखे ख़बर न पवंदी आहे त सुबुह जो इनखे छा थी वियो आहे। उहा साईं भला अहिड़ी ॾुखी आहे जेका पीअण भला चवंदा आहिनि, थर जे इलाइक़े में रहे थी। उहो माण्हू जिथे बि उहो रहंदी आहे हुतां जा माण्हू छा कंदा आहिनि, बसर खाई सुम्हंदा आहिनि। बसर जे ख़ुशबू ते न ईंदो आहे, बाक़ी मुरली जो सुर ॿुधो हुन जूह में न रहंदी आहे। उहो ख़तरनाक भला पीअण भला जेको राति जी ईंदी आहे। जोगी उन पीअण भला के फूकण के कोन पालीन पालींदा आहियूं, झलींदा आहियूं। आहे बेपीरी, उहो मुर्शिदनि खे पीरनि खे कोन मञींदी आहे। तमामु उहो माना तो बेपीरी आहे, उहो कड़े में नथी अचे सघे न साईं। कहिड़ा नांग भलाऊं आहिनि जेके कड़े में नथा अचनि, बेपीरा आहिनि? साईं हिकिड़ी तो चवनि था की हण तो खण, उनखे चवंदा हण तो खण। हिकिड़ी इहा पीअण आहे जेका, इहा बि माना हण खण आहे जहिड़ी बेपीरी आहे। बेपीरी आहे। ॿियो लुंडी जेको आहे गोगे पीर खे धक हयो क्याड़ी में, जेको उन पंहिंजे उस्ताद खे बस कोन कई, जेका ज़ात माना भलान जे मथां उहो सुम्हंदो हो। गोगो चवाण खट ठाही चारपाई ठाही उन ते सुम्हंदो हो। उनखे बि लुंडी भला उहा हुई जेका, उनखे बि बस की न। पोइ उन जी पिटियल आहे, हाणे ईअं हलंदी आहे। उन जो ॾाउण विधियल आहे गोगे पीर जो, तोखे जूते खां बि मारींदा। इनशाला जूतो लॻो हुते लुंडी वई। हिकिड़ी उहा बि बेपीरी भला आहे। ॿियो जेका ॿ मुई चवंदा आहिनि की ॿ मुई ते तुंहिंजो पेर वञे, उहा बि ख़राबु आहे। उहो बि बेपीरी भला आहे। ऐं मुतलक जेके आहिनि पंहिंजो भलाऊं, उन्हनि में ज़हर घटि आहिनि, बाक़ी ज़हरीलियूं बि आहिनि। बाक़ी इलाही काफ़ी भलाऊं माना इहो कड़े खां ॿाहिरि आहे। हाणे हिकिड़ो मारवाड़ी गीत तव्हांखे ॿुधायूं था। मारवाड़ी लोक बोल वो है, जोगीड़ा मान जो तू हथ जो है सच्ची तू सुना। हाणे कारियर असली वासिक नांग कोन थो मिले या अञा ताईं मिले थो? मिले थो, मण वारो नांग मिले थो कारियर, जंहिंमें मण पैदा थींदी आहे। हर भला ते हर शइ ते असरु कंदी आहे, हर भला खाईंदी उन ते असरु कंदी आहे। उहो मण वारो नांग कारियर अञा आहे। बाक़ी वासिक हिकिड़ो जेका असांजा बि पीउ ॾाढा ॻाल्हियूं कंदा हुआ, उहो हींअर मौजूदु कोन्हे। उहो मौजूदु पाकिस्तान में न आहे। कारो इल्मु बि उन्हनि वटि हुयो, उहो तपशा बि कंदा हुया। उहे जोगी हाणे सन्यासी जोगी न आहिनि रहिया। ज़रूरु साईं, जोगी सन्यासी आहियूं। सन्यासी जोगी इहो आहियूं जेका दुआ कंदा आहियूं, कंहिंखे धाॻो फीणो करे ॾींदा आहियूं। बाक़ी कारो इल्मु त हुजे त पोइ त घर वेठा न खायूं साईं। कारो इल्मु न आहे साईं, असां वटि न आहे उहो। बाक़ी जोगी फ़क़ीर आहियूं। अलाह ॿुधंदो आहे कंहिंखे बिस्मिल्लाह करी को छाए ॾींदा आहियूं, मगो इहो ॿध, पोइ उन जा बीड़ा पार थींदा आहिनि। हाणे ॿुधायूं त साईं, गुलाब जे गुलनि सां घर सजायो वेठी आहे, कॾहिं तूं ईंदे मुंहिंजो महिमान थींदे।
मिठाई साहब सुर रामकली में जोगियन खे वॾी मञता ॾिनी आहे, जोगियन जे फन खे ॻायो अथव। ऐं मिठाई साहब चयो त जोगी हिते जड़ा निसोरो ई नींहं जो। ख़ुशी थिए थी त मिठाई सरकार जहिड़ो हेॾो सरताज शाइर उन जोगियन खे ॻायो। साईं जोगियन जे टोलनि खां वॾो साईं हलियो आहे, वॾा रसाला ठाहिया आहिनि जोगियन जे बारे में, वॾा किताब ठाहिया आहिनि। साईं लतीफ़ चए थो कि जे भाया जोगी थिया तमां छॾ तमाम, कावड़ हिन कल्ब जो पाणी आंगर पी, मथां गार भरो चइजे जल्द ॾेजा जी, पोइ सामी आरो सी लॻंदे कोन लतीफ़ चओ। साईं सां थोरा था आहियूं। साईं तो हाणे पीरनि फ़क़ीरनि जी सिंधड़ी आहे। साईं लोक गीत आहे माई भागी जो, ॿुधायूं था तव्हांखे। खड़ी नीब के नीचे हूँ तो हेकली, जातूड़ा पटावड़ा माने छानी मानी देख ले। बलोची में हाणे धुन हिकिड़ी ॿुधायूं था तव्हांखे। बलोची गाना जनी गप्पा गोश्तदारे तवज़ा गुशी बाबा वजह। काट है ताज़ा ताज़ा गुल सलोर मार रावड़ा बजायो। हिन जा ॿोल आहिनि पठान जी ज़बान में लाड़शे पिखार दा माल का मस्तूर माल रावड़ा ताज़ा ताज़ा दा गिलूना माल रावड़ा। त ये पठान जे लाइ फरमाइश है। ऐं पठान जो अवांखे गीत ॿुधायूं।
पंजाब की में आने ताकि लोग दोनों बुधायूं था सांवल यार परदेसी असा मान वतना दा। उन्हनि जो मुतालबो आहे त सिंध हुकूमत खे चूंडियल नुमाइंदनि खे वफ़ाक़ी हुकूमत खे ऐं सिंध हुकूमत जे कल्चर डिपार्टमेंट खे जोगी फ़क़ीरनि ॾांहुं ध्यानु ॾियणु घुरिजे। उन्हनि खे आबाद करण लाइ शहरनि में उन्हनि खे कॉलोनियूं मंज़ूर करे ॾिनियूं वञनि, उन्हनि जा वज़ीफ़ा मुक़ररु कया वञनि जीअं ही सिंध जो असलोको रहवासी क़बीलो ख़ुशहाल लाइफ ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघे। खाटाऊ जानी, KTN न्यूज़, मिठी थरपारकर।